उफ हाँ बे खबर है हुते गामू परेशान है हिते तू परेशान है बस यार न पूछ छयो भला कौन तो पूछा पुछो अथई त ॿुध मुंहिंजो नालो आहे बीड़ो खान कांडेरो किरड़ निम उर्फ भितर यो तुंहिंजो नालो आहे हा अञा बि आहे ॿुधायां न मूंखे इहो ॿुधा तूं परेशान छो आहीं परेशान छो आहियां वाजी ॻाल्हि पुछी अथई वाजी ॻाल्हि पुछी अथई परेशान छो आहियां मां परेशान इन लाइ आहियां त अॼु खां तक़रीबन 10 साल पहिरीं मां ग़रीब हूंदो हुअसि साइकिल हूंदी हुई मूं वटि साइकिल ते चढ़ी हलंदो हुअसि साईं गुरबत हुई पोइ हीअं कयमि साइकिल खपाए छॾियमि कुझु मज़दूरी करे पैसो गॾु कयमि फटफटियो वरितमि अॻे माण्हू हींअर त मोटर साइकिल अॻे फटफटियो चवंदा हुआ फटफटियो मूं वरितो बाचूअ खां बाचू साईं लाजवाब माण्हू आहे बाचूअ खां फटफटियो वरितमि खीसे में पियल हुजनि 100 रुपया 100 रुपए जो गाॾीअ में पेट्रोल लॻायमि गाॾी कायो पियो अचां गाॾी पंचर थी वई हली मूं तोखां नंढड़ी ॻाल्हि पुछी आहे तो अलाए कहिड़ो दास्तान खोलियो आहे उस्ताद ॻाल्हि नंढड़ी पुछी अथई पर शुरू खां ॿुधी ईंदे तॾहिं सम्झ में ईंदई हूअं कोन ईंदई पोइ इन जो मतिलबु मूंखे 10 साल पुराणियूं ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं पुछो अथई त ॿुधणो पवंदई कोन थो ॿुधां पोइ पुछो छो था पुछो था त ॿुधो न